अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिटी गाल में मां मुंहिंजी मेज़बान ज़ारा हुसैन असां सां गॾु मौजूद आहिनि सीनियर तज्ज़िया निगार ग़ुलाम नबी मुराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिटी गाल हर हफ़्ते 11 अरबा शाम जो 7 वॻे जी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे जी ख़बरुनि खां पोइ अव्हां रिपीट ॾिसी सघंदा। जी मुराई साहब, सुरनि जी राणी लता मंगेशकर 92 वरहनि जी ॼमार में इंतकाल करे वई आहे। हुन पंहिंजी हयाती में 30,000 खां वधीक गाना ॻाया, जेके 36 ॿोलियुनि में रिकॉर्ड कराया आहिनि। लता मंगेशकर बिलाशुबा जी बरे सगीर जी बल्कि जिते जिते उर्दू उर्दू एक्चुअली उर्दू हिंदी हिकिड़ी ॻाल्हि आहे, को चंद लफ़्ज़नि जो फ़र्क़ु आहे। जी जिते उर्दू ऐं हिंदी ॻाल्हाई थिए वई सॼी दुनिया में, बल्कि मां ईअं चवंदुसि त सॼी दुनिया में जेका बॉलीवुड इंडस्ट्री हुई उहा हिन जो मेन पिलर हो बॉलीवुड जो। जी जेकॾहिं लता मंगेशकर न हुजे हा त शायदि एतिरो वॾो इहा एक्सपेंड न करे हा इंडस्ट्री। उनजो रीज़न इहो आहे त म्यूज़िक त आहे एक्चुअली, छा कंहिं बि फिल्म में तव्हां गाना सुठा न हुजनि, स्टोरी भली सुठी हुजे पर गाना न आहिनि त उहो ॼण बिना मसाले वारनि ॾे ॿोड़ खाधोसीं, बेसवाद। सो ॻाल्हि इहा आहे त बिलाशुबा हुनखे वॾी इंट्रस्ट हिकिड़ो मौक़ो बि मिलंदो आहे न आर्टिस्ट खे। उहो हुनखे मौक़ो मिलियो त बॉलीवुड जहिड़ी वॾी इंडस्ट्री हुनखे मिली वई, जीअं हुनखे प्रोजेक्ट बि कयो ऐं उनजे डिज़र्विंग बि हुई। सुरनि जी राणी हुई, हिन में त को शक कोन्हे को। ऐं हूअं बि हिंदू धर्म में मज़हब में हुननि जो इहो हिकिड़ो मज़हब जो हिसो आहे ॻाइण ऐं नचणु। सो तंहिं करे हुननि जी इंडस्ट्री बि तंहिं करे वधी वई। असां वटि तव्हां ॾिसंदो न, जॾहिं कंपेयर कंदासीं न पाकिस्तान सां, त असां वटि नूरजान हुई, हिन में को शक कोन्हे, नूरजान उन लेवल जी हुई, पर नूरजान खे ओतिरो वॾो स्कोप न मिलियो, मैदान न मिलियो खेॾण जो जेको हुनखे मिलियो। बॉलीवुड इंडस्ट्री जी मां चवां थो न त हर साल बिना नागे जे समय फिल्मूं ठहनि ऐं हुन में ज़ाहिर आहे हिन जा ॿियो न त 2-4 गाना हिकिड़ी फिल्म में ॿ बि हुजनि तॾहिं बि हिकिड़े साल में 200 गाना थी विया। सो ॻाल्हि आहे त उनखां पोइ ॿियनि ज़ुबानुनि में, सिंधीअ में हिकिड़ो गानो ॻायल अथसि असां वटि आहे, मुंहिंजा सुपिरी। सो ॻाल्हि इहा आहे त बिलाशुबा लता मंगेशकर मां ई चवंदुसि दुनिया में म्यूज़िक जा के बॉर्डर्स कोन्हनि के, दुनिया जी वॾी ॻाइणी हुई, भले सगीर जी हुई पर दुनिया जी वॾी ॻाइणी। हुनजो हिकिड़ो ॿियो पहलू अलबत्ता हुयो सियासी, जंहिंमें हूअ बीजेपी जी मेंबर हुई। बीजेपी खां असां मुस्लमान इन करे था या असां ज़ीफ़ाम माण्हू इन करे था नफ़रत कयूं जो हू मज़हबी कट्टरपणे ॾांहुं छिके वई आहे उते जे हिंदुअ खे। तंहिं करे हुनजो उन सां ख़ैर हुनजो पॉलिटिकल या को मज़हबी ॾाढो जेकॾहिं को अहिड़ो आहे उहो अलॻि ॻाल्हि आहे, बाक़ी उन में को शक कोन्हे। एज़ अ सिंगर ईअं ॻाइण जी हैसियत सां तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो नक़्श छॾे वई आहे जेको शायदि को ॾुखियो थिए ॾाढो उनखे अबूर करणु या पार करणु। जी ठीकु आहे, बिल्कुलु। अच्छा सर, वज़ीर आज़म इमरान ख़ान चीन जे 4 ॾींहनि जे दौरे बाद वापसि इस्लामाबाद पहुची वियो आहे। इन मुलाक़ात खे कीअं था ॾिसो? वज़ीर आज़म चीन जे सदर ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। ॾिसो, पाकिस्तान खोड़ क्राइसिस मां आहे, केतिरा क्राइसिस आहिनि जेके विदिन द कंट्री आहिनि, इकनॉमिक क्राइसिस आहिनि, न्यू पॉलिटिकल एलिनिएशंस या अलायंसिस उहे थियनि पियूं। मसलन तव्हां ॾिसो त अॻु में त असांजो रुॻो हिकिड़ो ई अंदाता हो या आका हो, उहो हुयो अमेरिका, ॿिए पासे ॾिसंदा कोन हुआसीं। इमरान ख़ान जी हुकूमत अची उनखे इहो ज़रूरु कयो आहे जो हू हीअ जेका ॾिसो न तब्दील पियो थिए न, हिकिड़ो अॻु में हुयो 2 ताक़तूं, 2 ताक़तुनि मां ते हिकिड़ी ताक़त अमेरिका, रशिया टुटी वियो, USSR टुटी वियो त उहो उनखां पोइ हिकिड़ी वॾी ताक़त बीठी। उनखां पोइ अमेरिका इन वहम में हो त मां अकेलो आहियां, इन दौरान चाइना निकिरी आयो एज़ अ इकनॉमिक पावर। उहो एतिरो स्ट्रांगली इकनॉमिक पावर निकिरी आयो आहे जो अॼु बि हुनजे मथां कर्ज़ु जेको आहे सो अमेरिका खां अलाए केतिरो हुन घटि आहे, हुन ते कर्ज़ु शायदि कर्ज़ु कोन्हे, इन करे हुन एॾो डेवलप कयो आहे ऐं एतिरा हुन कर्ज़ पियो ॾिए। सो तंहिं करे चाइना हिकिड़ो ॿियो पावर आहे। हाणे असां आहियूं उन स्टेज ते या उन सिचुएशन में जिते असां हिकिड़ी जाइ ते पेर आहे, अमेरिका सां बि चऊं था तोसां बि दोस्ती आहे, ॿिए पासे पेर वधायूं पिया। इहो हिकिड़ी कुदरती अमल आहे, जिते पेर मज़बूत खुपंदो उते वञी माण्हू उहो ई उते सपोर्ट मिलंदे। हाणे छा आहे, वरी अचो ॿियो ब्लॉक जेको दुनिया में ठहे पियो चाइना सां गॾु, अॻु में चाइना ऐं रशिया हिक ॿिए जे मुखालिफ़ हूंदा, हाणे उहे बि गॾिजनि पिया पाण में। सो तंहिं करे हिकिड़ी दुनिया में नए क़िस्म जी अचे पियो त इतिहाद पिया अचनि ऐं जेकॾहिं ईअं थो थिए त माना पोइ चाइना रशिया गॾिजी थो वञे त पोइ अमेरिका अकेलो थींदो। पर अमेरिका यूक्रेन में रशिया खे थोरो घणो
टफ टाइम ॾिए पियो थो त नेटो फोर्सिस जेके आहिनि हींअर नेटो फोर्सिस जिते बीठियूं आहिनि ॿिन्ही पासनि खां त विच में यूक्रेन आहे, चवनि था यूक्रेन जे बॉर्डर ते वञनि, माना रशिया जे बॉर्डर ते अचनि, इहो बि हिकिड़ो इख़्तिलाफ़ पियो। पर ॻाल्हि आहे त असां पाकिस्तान जे रेफरेंस सां ॻाल्हाईंदासीं त पाकिस्तान जेको ही नओं क़दम खयों आहे उन सां उनजा नतीजा कहिड़ा था निकिरनि। अमेरिका कीअं थो उनखे डील करे, IMF कीअं थो करे, जेको IMF तकलीफ़ पई ॾिए, वर्ल्ड बैंक तकलीफ़ पई, सभिनी जे करे जो हिननि खां जेको घुरनि था डू मोर उहो नथा कनि। उनजा केतिरा रीज़न्स पिया आहिनि, उन रीज़न्स वरी वॾी कहाणी में वेंदासीं त अफ़गानिस्तान जो मामिलो आहे, ॿिया खोड़ मामला आहिनि। तंहिंजे करे पाकिस्तान लाइ हींअर जेके नवां इतिहाद ॾिसणु, नवां रुझानात जेके सियासी अचनि पिया या नवां अलायंसिस ठाहिणु, उन फेज़ मां गुज़रे पियो। ॾिसूं त इहो कीअं थो उनखे अॻिते खणी हले। वज़ीर आज़म इमरान ख़ान चीन खां पोइ रूस वञण जो बि फ़ैसिलो कयो आहे त रूस जे सदर उनखे इनवाइट कयो आहे, सो हिन हलंदड़ महीने जे आख़िरी हफ़्ते में रूस वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। त छा था सम्झो रूस ऐं चाइना सां पाकिस्तान गॾिजी? ॾिसो न, पाकिस्तान जी तव्हां अर्ज़ु ॿुधो, पाकिस्तान त अहिड़ी एंटिटी कोन्हे जो कंहिंखे ॾंद ॾेखारे सघे, माना कंहिंखे चए त अड़े तूं छा कंदे ॿुधाए, थप हणंदुसि त सा हणी त ॾेखारे त मां बि थप हणंदुसि। पाकिस्तान उन कंडीशन में न आहे। पाकिस्तान जे हुकुमराननि जेके बि 14 अगस्त 77 खां थिया आहिनि, मां चवंदुसि उन्हनि सभिनी पाकिस्तान खे मज़बूत करण जे लाइ के अहिड़ा उपाउ वरिता ई कोन्हनि। तंहिं करे पाकिस्तान उन केस में चऊं असां त पाकिस्तान अखियूं ॾेखारे थो अमेरिका खे, ऐं जॾहिं चाइना ऐं रशिया, छो त चाइना ऐं रशिया बि सोचे सम्झी इलाह कंदा त भई ईअं न थिए तूं हलियो वञी, छो त हिते असां वटि गवर्नमेंट जी बि इस्तेहकाम कोन्हे न। ॾिसो न, कंटिन्यूशन पॉलिसीज़ इज़ वेरी इंपॉर्टेंट। मुल्क में हुकूमतूं मटिबियूं आहिनि पर पॉलिसीज़ कंटिन्यू कराइनि। असां वटि इहो थियो, तव्हां हूअं बि ॾिसो अदरवाइज़ त तव्हां भुट्टो साहिबु आयो, उन खां अॻु में अयूब खान आयो, अयूब खान बेसिक डेमोक्रेसी जो निज़ाम ॾिनो, सॼो अमेरिका जो बर्तानिया जो ॾिनल निज़ाम खे तहस नहस करे छॾी। वरी भुट्टो साहिबु आयो, उन ॿियो निज़ाम ॾिनो, वरी ज़ियाउल आयो, उन टियों निज़ाम ॾिनो, वरी ज़ियाउल खां पोइ पीपल्स पार्टी नवाज़ लीग आया, उन्हनि चोथों निज़ाम ॾिनो, वरी परवेज़ मुशर्रफ उन पंजो निज़ाम। असां रुगो निज़ाम ॾींदा रहिया आहियूं। असांजे इस्तेहकाम न अचणु, असांजे मुल्क में इस्तेहकाम न अचण जो इहो वॾो मक़सदु इहो अथव त असां इदारा कोन ठाहिया आहिनि। इदारा ठहियल हूंदा आहिनि त पोइ कंटिन्यूशन हूंदी आहे पॉलिसीज़ जी। ॿियनि मुल्कनि में जेके बि मुस्तहकम मुल्क आहिनि या तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उहे इन जे करे तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि त जेको हुननि जा थिंकर्स आहिनि, थिंक टैंक आहे जेका, उहा थिंक टैंक ई पोयां हलाईंदी आहे कम खे। ऐं उहो थिंक टैंक हिकिड़ी पॉलिसी ठाहींदी आहे 5 सालनि जी, 10 सालनि जी, 15 सालनि जी, 20 सालनि जी। तव्हांखे जे नंढा आहियो तव्हांखे यादि हूंदो त असां वटि 5 ईयर पॉलिसी, 5 ईयर प्रोग्राम, 5 ईयर पॉलिसी, 5 ईयर प्लान, 15 ईयर प्लान, 20 ईयर प्लान, इहो हूंदो। हाणे कुझु बि कोन्हे को, हाणे असां रोज़मर्रा मामलनि ते था हलूं। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त पाकिस्तान खे हींअर खपनि इतिहादी, उहे इतिहादी जेको मौजूदा इतिहादी आहे उन जे मुक़ाबले में वधीक सहूलियतूं हुनखे ॾियनि, पैकेजिस ॾियनि, रिलीफ ॾियनि। उहो इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। ॾिसूं। अच्छा सर, भला चाइना या रूस जे तरफ़ां हिन खे जेको मिले पियो, छा ही डेवलप करे सघंदो, पाकिस्तान अॻिते निकिरी सघे थो? ॾिसो न, मुंहिंजी त एज़ अ पाकिस्तानी ख़्वाहिश हूंदी न, दुआ बि हूंदी त असां डेवलप कयूं, असां हिन क्राइसिस मां निकिरूं, इन्हनि कर्ज़नि मां निकिरूं, हिन अज़ाब मां निकिरूं जेको असांजे मुल्क खे आहे। गुरबत जो अज़ाब आहे, पॉपुलेशन जो अज़ाब आहे। हिकिड़ो ॿ पाकिस्तान खे थोरी इशूज़ आहिनि, चैलेंजिस आहिनि। पॉपुलेशन वॾे में वॾो चैलेंज आहे। ॾिसो, पॉपुलेशन त को कंट्रोल ई कोन्हे। बहिराड़नि में त ख़ासि तौर ते असांजी बहिराड़ियूं, असां बहिराड़नि खे टोटल इग्नोर कयो आहे, बहिराड़नि खे विसारे छॾियोसीं। न हुते तइलीम अचण माण्हुनि खे ॾिनीसीं, न को सुजाॻी ॾिनीसीं। सो तंहिंजे करे ॿार 8, 10 ॿार हिकिड़ो माण्हू थो पैदा करे। ज़ाहिर आहे त उहे शादियूं था कनि, शादियूं अर्ली मैरिज एज में कंदा आहिनि। उहे 17, 18 सालनि जी उमिरि में शादी कंदा आहिनि, वरी उहे ॿिया ॿार ॼणनि। सो इहो जेको इन्फ्लक्स आहे पॉपुलेशन जो, इन ते जिन क़ौमुनि कंट्रोल कयो उहे तरक़ी करे वयूं। जापान में हिकिड़ो लाइ 2 ॿार, सिंगापुर में हिकिड़ो लाइ 2 ॿार, चाइना में हिकिड़ो लाइ 2 ॿार। 2 ॿारनि खां वधीक जेको आहे जिते किथे, ऑलमोस्ट जिते किथे, शायदि अमेरिका हिन ते कंट्रोल कोन कयो आहे, तंहिं करे उते माण्हू पैदा कनि था। उते जेके असांजा मुस्लमान भाइर आहिनि उहे लॻा पिया आहिनि। सो पॉपुलेशन, पॉवर्टी, इहे जेके शयूं आहिनि कंहिं बि मुल्क खे अॻियां तरक़ी करणु कोन ईंदियूं आहिनि। जी, ब्रेक जो टाइम थियो आहे। नाज़रीन, हाज़िर थियूं था मुख़्तसिर वक़्फ़े खां पोइ।
बैक नाज़रीन। जी सर, परॾे ही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त चीनी सदर ऐं वज़ीर आज़म सां इमरान ख़ान जी मुलाक़ात थी आहे। उन पाकिस्तान जे सीपेक जे मनसूबनि बाबति ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं अफ़गानिस्तान जे बाबति अहम फ़ैसिला कया विया आहिनि। ॾिसो, चाइना खे जेकॾहिं हिन इलाइक़े जो ईअं चऊं वॾो थियणो आहे या पावर थियणो आहे त अफ़गानिस्तान खे इग्नोर नथा करे सघनि। तंहिं करे अफ़गानिस्तान खे उन चंबो हूंदो आहे न, चंबे में पाण चंबो चंबे सां मिलाइबो, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, सीपेक पाकिस्तान जे लाइ वॾो ज़बरदस्त क़िस्म जो इकनॉमिक रिलीफ आहे, जंहिंमें ग़लतियूं त कनि पिया था खोड़। हाणे ताईं मां अॼु बि ॾिसां पियो त लाहौर में एलिवेटेड हाईवे पिया था ठाहिनि। हाणे मां छो त बेसिकली सिविल इंजीनियर आहियां त एलिवेटेड हाईवे था ठाहियूं, जिते किथे रुॻो हाईवे ते ज़ोर आहे, रेल ते कंहिंजो ज़ोर कोन्हे। रेल जेकॾहिं कनि न, इहे रेल जो नेट, इन्हनि पैसा अधु पैसनि मां सॼो पाकिस्तान जी रेल बि सही थी वञे हा, नवां नवां रूट्स निकिरी अचनि हा। हाणे तव्हांखे बि इंट्रस्टिंग, मां जॾहिं GM सिंधुस नेशनल हाईवे अथॉरिटी जो हिकिड़ो रोड थो निकिरे कराची, अञा अॼु मौजूदु जेको मोटरवे आहे, कराची खां हैदराबाद, जामशोरे खां सेवण, दादू, कक्कड़, हिकिड़ो रोड मूं हुन में सर्वे करायो, हाणे बि उहो आहे। हाणे सिंध गवर्नमेंट वारनि मूंखां डिटेल्स वरिता त मूं ॾिना हुन सेक्रेटरी खे। हाणे जेको आहे सो उहो रोड उन ज़माने में मुंहिंजी 94-95 में मुंहिंजी सर्वे कराए लही, उहो थिए थो हबचोकी, दुरेजी ऐं कक्कड़, 80 किलोमीटर डिस्टेंस घटि थो थिए। जेकॾहिं इहे ज़ालिम जेके असांजा हुकुमरान आहिनि, जेको थोरो अकुल हुजनि, छो त हुननि जो फोकस आहे त एस्टिमेटेड कास्ट वधीक हूंदी त कमीशन वधीक मिलंदी। हुननि जी ॻाल्हि ते फोकस न आहे त एस्टिमेटेड कास्ट घटि, फैसिलिटीज़ वधीक मिलनि। इन ते फोकस कोन्हे, हुनजो रीज़न त रुॻो एतिरो पढ़ियल आहिनि ऐं न वरी हुनखे एडवाइज़र अहिड़ा खपनि जेके हुनखे एडवाइस ॾियनि। अॼु बि मां चवां थो सिंध गवर्नमेंट, मर्कज़ी हुकूमत खे छॾे, सिंध गवर्नमेंट इहा रोड पाण ठाहे, या सिंध गवर्नमेंट रेलवे पाण जो ट्रैक विझे, दादू ताईं खणी अचनि, ॿियो न कनि, दादू ते खणी अचनि। ऐं जेकॾहिं अञा फेडरल गवर्नमेंट खे चई दादू खां जेको असांजो नेशनल नेटवर्क आहे उन ते खणी वञनि, त मां चवां थो त इनकलाब अची वञे। पर इनकलाब आणण लाइ थोरी सां आहियूं, असांजा हुकुमरान ॾोकड़ कमाइण जॾहिं अचनि था त पोइ हुननि खे इन ॻाल्हि जो फिक्र छो हुजे त इनकलाब आणियूं, माण्हुनि जी ज़िंदगी बहितर कीअं थिए। हाणे तव्हां ॾिसो ईदूं थियूं थियनि, मूंखे ॿुधायो पिंडी जो पैसेंजर मथे वेठो आहे, बस जे मथां वेठो आहे, या सामान पियो आहे, या जहिड़ो बि मतिलबु 2 सीटूं हेॾां 2 सीटूं हेॾां, विच में हिकिड़ो स्टूल, अहिड़ो कैद में जेल में वेठा आहिनि। सो ॻाल्हि आहे त असां माण्हुनि जे लाइ सोचूं कोन था न। भला जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां पंहिंजी माउ लाइ सोचींदो, पीउ लाइ सोचींदो या भाउ लाइ सोचींदो त पोइ कुझु करे सघंदो न, पर सोचींदो ई न त करे कीअं सघंदो। नंढिड़ो मूं मिसाल तव्हांखे ॾिनो, छो त ॿाहिरि जा माण्हू बि प्रोग्राम ॾिसनि था, ही सोचनि ई नथा इन जे लाइ त ग़रीब माण्हू खे रिलीफ ॾियणो कीअं आहे। हाणे हो हुतां अनाउंस थो करे हेल्थ कार्ड, फलाणो कार्ड, ख़ुदा जा बंदो, सिधो सो नुस्ख़ो पियो आहे उहो नुस्ख़ो इहो आहे त बाबा तव्हां ॿार पढ़ण जा पढ़ायो, तव्हां हुनखे तइलीम ॾियो, हुनर ॾियो। जापान ईअं तरक़ी कई, चाइना ईअं तरक़ी कई, असांजे कर्ज़ वठी वतन था, हेल्थ कार्ड विराईंदा, वाह 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 कंदा, हिननि खे केरु छा चए। ही नेशनल, मां तव्हांखे ॿुधायां थो, जेकॾहिं असांजो नेशनल नेटवर्क, इहा रेलवे केटर कंदी सॼी ट्रांसपोर्ट खे, पोइ NLC ॿेड़ी ॿोड़ी सॼी नेशनल ट्रांसपोर्ट, माण्हू पैसेंजरनि में हलंदा, उहा अञा ताईं असां उन जेको असांखे अंग्रेज़ ठाहे ॾेई वियो, उन खां बि पोइ आहियूं, अॻिते कोन्हियूं। ऐं वरी शर्म बि कोन थो अचे असां ॻाल्हि करण में। ही वाहिद क़ौम आहे असांजी जंहिंजा कामोरा ऐं जंहिंजा वज़ीर मशीर ऐं हुकुमरान, उन्हनि खे शर्म कंहिं क़िस्म जो कोन्हे त असां छा ॿेड़ी ॿोड़ी आहे हिन मुल्क जी। मां मौजूद जी ॻाल्हि नथो कयां, मां ॻाल्हि थो कयां 14 अगस्त 1947 खां वठी, ऐं उन्हनि जा ॾींहं था मल्हायूं असांखे बि शर्म कोन थो अचे, उन्हनि जा ॾींहं था मल्हायूं। जी सर, पोज़ीशन पार्टियूं वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेअतमादी रिथ आणण लाइ सरगर्म थी वियूं आहिनि। PPA नवाज़ लीग रिथ ते इतफ़ाक़। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां दुआ कंदुसि, जमहूरत में जेको अलो हुजे कनि भली, पर हाणे ही टाइम कोन्हे। 1.5 साल ॾियनि इमरान खे, जेको हुनखे हुनजो जेकॾहिं
1.5 साल में बहितर करे थो त ठीकु आहे न, त दफ़न थी वञे त सियासी तौर ते दफ़न थी वञे। अच्छा, हीअं तव्हां हुनखे सियासी तौर ते शहीद न कयो। 1.5 साल त रहियो आहे, सर तव्हां इहो पंहिंजो प्रेशर ज़रूरु बिल्ड कयो, जी पर तव्हां हींअर हुनखे शिफ्ट न कयो, तव्हां हुनखे चेंज न कयो, तव्हां हुनखे कंटिन्यू करणु ॾियो। हुनजो सबबु इहो आहे त हू वरी सियासी शहीद थींदो, जमहूरी शहीद थींदो मैदान में, उहो बि तव्हांजे लाइ नुक़सानकार थींदो। ॿियो जहिड़ा रीज़न्स केतिरा आहिनि ॾिसो, या त तव्हां वटि को जादू आहे अलादीन जो, जेके मुख़ालिफ़ पार्टियूं आहिनि, जो तव्हां अॼु इमरान खे लाइ सुभाणे वेहंदो त हिते बिल्कुलु सभु वाह 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 थी वेंदी, उहो त कोन थींदी। तव्हां बि 2-3 साल त पहिरीं चवंदो इमरान तंग करे तबाह करे पर करे तव्हां बि कुझु न सघंदो। तंहिंजे करे बहितर इहो आहे त तव्हां मुंहिंजी सोच आहे त तव्हां हुनखे बाक़ी 1.5 साल जेको अथसि करण जो, इलेक्शन जी तयारी कयो भरपूर, ऐं तव्हां हुनखे आउट कयो। तव्हां हींअर वोट ऑफ नो कॉन्फिडेंस लाइ गॾिजो पिया, जेको बि तव्हांजो प्रेशर बिल्डिंग जो टैक्ट हुजे, जेका बि तव्हां बार्गेनिंग करणु चाहियो, जेको बि करणु चाहियो था, इहो थी सघे थो, बाक़ी मुल्क खे फ़ाइदो न पवंदो। सर ॿुधण में इहो पियो अचे त पीपल्स पार्टी पार्लियामानी साल मुकमल करण जे हक़ में आहे, मगर नून लीग उन जे इख़्तिलाफ़ न, मां तॾहिं चवां पीपल्स पार्टी जी थिंकिंग इहा ठीकु आहे, नून लीग वारनि जी ॻाल्हि ॿी आहे, अच्छा, जेका सम्झणु खपे। नून लीग वारनि जे लाइ जेकॾहिं आहे त न आहे, न आहे, इमरान ख़ान आहे पंजाब मां जी, ऐं हुनजो जहिड़ो बि पंजाब में बैटल फील्ड जेका जंग जी जो मैदान आहे, उहो पंजाब आहे। उते हुननि खे इमरान हिन महिल गुज़िरियल इलेक्शन में दसे वियो आहे। हाणे हुननि जी बैटल फील्ड उहा त हू चाहींदा त उन पंहिंजी बैटल फील्ड में उहा जंग खटनि, त उहा पंहिंजी स्ट्रेटजी उहो ठाहींदा। पीपल्स पार्टी, ॾिसो, ॿ माण्हू साॻी स्ट्रेटजी कीअं ठाहींदा जॾहिं ॿिन्ही माण्हुनि जा गोल्स डिफरेंट आहिनि, ॿिन्ही माण्हुनि जा मैदान डिफरेंट आहिनि। पीपल्स पार्टी जो मेन मैदान त सिंध आहे न, पंजाब घेरणु चाहे थी, पर पंजाब में हिननि पंहिंजियूं पाण ॿेड़ियूं साड़ियूं। पीपल्स पार्टीअ वारनि छा कयो, जो ज़रदारी साहिबु, हाणे होशियार माण्हू त ग़लतियूं थींदियूं आहिनि, ज़रदारी साहिबु उते मंज़ूर वटू खे कयो चेयरमैन पंजाब जो, जिते तमामु वॾो इख़्तिलाफ़ विरहायो, वर्कर तॾहिं छॾे विया। हाणे उहो वापसि उहा जनरेशन हली वई, हाणे ॿी जनरेशन आहे, उहा त कान थी अचे। हाणे तव्हां ग़लतियूं करे तव्हां पंहिंजो पाण खे विञाए वेही रहियो, उनखे 14 साल था थियनि। हाणे उहो छा, उहा रिवाइव थी सघंदी पीपल्स पार्टी उते? उनखां पोइ वरी ॾिसो, सिंध में असां छा बि चऊं, वाह 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 कयूं पीपल्स पार्टी, पर हर का ॻाल्हि ट्रेवल त करे थी न, मुल्क त हिकिड़ो आहे न। तव्हांजी उते चांडिया आहिनि, हिते चांडिया आहिनि, तव्हां खां पुछंदा मेरे को ॾस क्या पिया थींदा, हिते ज़ुल्म पिया थींदा, मैं तोसां को क्या ॾसां, पाणी बि कोन्हे त हे बि कोन्हे त हे बि कोन्हे, उहो आखिसी महकण त सभु कुझु आहे। त इहे ॻाल्हियूं बि ट्रेवल थियूं कनि। पीपल्स पार्टीअ खे सिंध में परफॉर्मेंस ते ज़ोर ॾियणु खपे, एतिरो ज़ोर ॾियणु खपे जो हिते वाह वाह थिए त पोइ पंजाब जा माण्हू चवंदा त यार सिंध जा माण्हू वाह वाह पिया कनि, इन खे असां पंहिंजो कयूं। इहा सियासी ॻाल्हि सम्झ में पीपल्स पार्टी जी लीडरशिप खे कान थी अचे। जी सर, नून लीग जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो आहे, जंहिंमें हुकूमत ख़िलाफ़ बेअतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो त कयो वियो आहे, पर नवाज़ शरीफ़ उहो टास्क शहबाज शरीफ़ खे जे हवाले कयो आहे। ॾिसो न, उसूली तौर ते शहबाज शरीफ़ खे ॾियणो खपे न, पार्टी जो लीडर त उहो आहे न, सदर त नून लीग जो उहो आहे, त उनखे ॾियणो खपे न। इहे जेको हुनजी धीउ आहे मरियम बीबी, उहा मरियम बीबी हुनजे प्लान्स खे डिस्टर्ब थी करे। हा, हुनजो रीज़न आहे न। ॾिसो, या त हुनखे करे छॾे न सदर, या त धीउ खे करे छॾे सदर। तव्हां जो वरी वरी सनफ़ नाज़िक जी ॻाल्हि कंदुसि त वरी पार्टी ते बीह रहंदो, छो ईअं औरत जे लाइ छो था ॻाल्हायो? पर मां रुॻो इहो थो चवां त मरियम खे इहो ॾिसणु खपे त ऑफिशियल पोज़ीशन पार्टीअ में कंहिंजी कहिड़ी आहे, उन ते फॉलो करणु खपे। जी बिल्कुलु। अच्छा सर, शहबाज शरीफ़ मांझांदे ते दावत ॾिनी हुई बिलावल भुट्टो ज़रदारी या आसिफ़ ज़रदारी खे, हू विया बि, ऐं उन मुलाक़ात खे कीअं था ॾिसो? इहे मुलाक़ातूं हीअं थींदियूं आहिनि जो ॿई हिक ॿिए खे पहिरीं ॿुधाईंदा आहिनि, भला यार मिलूं सही, पोइ दादा नियापो मोकिल। हा, न मीटिंग करण जो मक़सदु ॿ हूंदा आहिनि न। हिकिड़ो इहो हूंदो आहे त हुकूमत आई, तव्हां असांखे छा ॾींदो, असां तव्हांखे छा ॾींदासीं, तव्हांजे मर्कज़ में हुकूमत ठाही त असांखे छा ॾींदो। पीपल्स पार्टी खे तव्हांजे मर्कज़ में हुकूमत ठाही त असांखे छा ॾींदो। ही सभु अंदरूनी खाना ॻाल्हियूं ॿियूं हूंदियूं आहिनि, ॿाहिरां ॻाल्हियूं ॿियूं आहिनि। हाथीअ जा ॾंद खाइण जा हिकिड़ा, ॾेखारण जा हिकिड़ा। इहे तव्हां इहे असां इहे मीटिंगूं अटेंड कयूं आहिनि, ॾिठियूं आहिनि, इहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त भला ॻाल्हि ॿुधो, हीउ वियो हलियो त हिन खां पोइ छा, सिंध में इलाह कयो असां सां, पंहिंजा वोट असांखे ॾियारिजो, इहे सभु ॻाल्हियूं। पंजाब में असां सां फलाणनि फलाणनि सीटुनि ते असांजे माण्हुनि खे सपोर्ट कयो।
उते तव्हां पंहिंजा कैंडिडेट न बीहारियो, हो मतां चवनि त सिंध मां असांखे 2-3 सीटूं ॾियो, चवंदा तव्हांखे 2-3 सीटूं ॾियूं था, को फ़र्क़ु नथो पए, असांखे 2-3 सीटूं पंजाब में ॾियो। हीउ सॼो वॾो कमु आहे। मैडम इन चक्कर में न पओ त सुठो आहे, तव्हां ठीकु आहियो जीअं आहियो। ठीकु आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे। नाज़रीन हाज़िर थियूं था मुख़्तसिर वक़्त खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर मूंखे भली कार थो चऊं। जी सर, अपोज़िशन हुकूमत इत्तेहादियन सां मुलाक़ातूं करे रही आहे। चौधरी ब्रदर्स सां ख़ासि तौर सभिनी जूं मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि, MQM सां मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि। कीअं था ॾिसो उन्हनि खे? आसिफ ज़रदारी कल्ह मुलाक़ात कई आहे चौधरी भाइरनि सां। पाकिस्तान जे पॉलिटिक्स में जी चौधरी शुजात ऐं चौधरी परवेज़ इलाही, मां इहो चवंदुसि त इहे सभिनी खां तेज़ आहिनि। अच्छा, हा, स्ट्रेंथ न हूंदे बि, एतिरी स्ट्रेंथ न हूंदे बि, पीपल्स पार्टी जी हुकूमत में स्ट्रेंथ न हूंदे परवेज़ इलाही ते इल्ज़ाम हो छो त चीफ मिनिस्टर हो, बेनज़ीर साहब जो शहादत थी हुई, त स्ट्रेंथ न हूंदे बि हुनजो प्राइम मिनिस्टर, डिप्टी प्राइम मिनिस्टर कयो हुई चौधरी परवेज़ इलाही खे, ज़रदारी साहब। जी इहा कामयाबु हिकमत अमली आहे न। सो तंहिंजे करे पंजाब में या पाकिस्तान में जेकॾहिं का क़ौमी लेवल ते पार्टी आहे जेका सही कार्ड्स खेॾे थी, घटि ताक़त हूंदे बि, त उहा क्यू लीग आहे। अच्छा, तंहिंजे करे हा, डेफिनेटली हाणे तंहिंजे करे सभु ओॾे इन करे था वञनि त क्यू लीग पीपल्स उनखे इमरान ख़ान खे या तहरीक इंसाफ़ खे सपोर्ट ॾेई बीठी आहे पंजाब में। त हाणे उते जेकॾहिं अञा बि सपोर्ट पंजाब में मिले थी त क्यू लीग जेका आहे सा अञा वधीक मज़बूत थी थिए। हाणे बि हिकिड़ो नवाज़ लीग जो ठीकु ठाक बंदो छॾे हलियो वियो क्यू लीग में। सो तंहिंजे करे क्यू लीग मुंहिंजे ख़्याल में त नवाज़ लीग, पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं MQM PTI खां पोइ क्यू लीग आहे। ऐं क्यू लीग सभिनी सां खेॾंदी, जिते क्यू लीग जो फ़ाइदो हूंदो उॾाई वेंदी। अच्छा सर, आसिफ ज़रदारी जॾहिं हुन खां मदद घुरी आहे बेतमादी रिथ जे हवाले सां, त हुननि चयो आहे शरीफ ब्रदर्स ते असां यकीन नथा करे सघूं ऐं हुकूमत ख़िलाफ़ असां कंहिं बि साज़िश में साथ न ॾींदासीं। कोन थियो आहे न, अॻु में छा थियो जो जॾहिं नवाज़ शरीफ खे लाथो वियो त नवाज़ शरीफ हिननि सां वाइदो कयो त चीफ मिनिस्टर तव्हां थींदो, प्राइम मिनिस्टर मां थींदुसि, ऐं हुनखां पोइ हुन धोखो ॾिनो। भई इहो इन ॻाल्हि में नवाज़ शरीफ मशहूरु आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहिब सां जॾहिं IJI ठहियो त 1990 में इहो तहाद हो, इहो फ़ैसिलो हो त भई तूं IJI जो सदर थी, टिकटूं ॾे, इलेक्शनूं कराए, जतोई साहिब केयरटेकर प्राइम मिनिस्टर थियो। उनखां पोइ फ़ैसिलो मुआइदो इहो हुयो, अनरिटन मुआइदो इहो हुयो, इस्टेब्लिशमेंट मुआइदो इहो करायो हो त बाबा पोइ जतोई साहिब 2.5 साल 90 खां पोइ प्राइम मिनिस्टर रहंदो ऐं 2.5 साल पोयां वरी नवाज़ शरीफ खे मिलंदा। इहो तय थियल हो। हुनखां पोइ जॾहिं इलेक्शन थी वई त हिन छा कयो जो जतोई साहिब चईंदे जेको असांजा पार्लियामेंटन्स चवनि उहो प्राइम मिनिस्टर थींदो, त बिट्रे कयईं। हिन खां अॻु में मोहम्मद ख़ान जूणे जेके बिट्रे कयो हुई। सो नवाज़ लीग जी इहा तरीक़ेकार आहे त कंहिंसां बि निभाइणो न आहे, पंहिंजी मक़सद जी ॻाल्हि करणी आहे। पीपल्स पार्टी आसिफ ज़रदारी साहिब हुननि खे चङी तरह सुञाणे थो, तंहिंजे करे पंहिंजा कार्ड्स बि ठीकु ठाक नमूने खेॾंदो आयो आहे। तंहिंजे करे उहो अलबत्ता ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी हू ॿिया हिन ते एतबार न कंदा, टोटल न कंदा। क्यू लीग वारो त सटियल आहे, तंहिंजे करे उहो न कंदो। सर, हुकूमती हिमायती बलोचिस्तान अवामी पार्टी बि नाराज़ थी वई आहे। वफ़ाक़ी काबीना में जाइज़ नुमाइंदगी न मिलण जे करे उन्हनि इत्तेहाद ते नज़रसानी करण जो फ़ैसिलो कयो आहे। कुझु कोन थींदो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इहे जॾहिं न हेडमास्टर डट खईं त पोइ वरी साॻी पघार ते कमु कंदा। ॻाल्हि आहे हेडमास्टर जी। हेडमास्टर जेकॾहिं असांजी ज़ारा खे स्कूल जो क्लास जो मॉनिटर थी करे त पोइ त क्या बात है ज़ारा की, क्या ॻाल्हि है ज़ारा दी। जी सर, ॻाल्हि आहे त हेडमास्टर कंहिंखे थो करे। सो हेडमास्टर जी ॻाल्हि आहे। बलोचिस्तान त ख़ासि तौर ते हेडमास्टर साहिबु हलाईंदो ऐं सभिनी खे उहो हलाईंदो। हेडमास्टर साहिबु ज़ाहिर आहे, हेडमास्टर साहिबु स्कूल खे तॾहिं हलंदो, कामयाबु स्कूल तॾहिं आहे हेडमास्टर तव्हां कामयाबु हूंदो। बसि इहो ॻाल्हि। आप सियाणा आहीं, चङे मिठे नाल उथिया वेठा आहीं, सभु ख़बर आहे तोसां। जी सर, बेतमादी जी रिथ PDM जी सरबराही जुमे ते तलब कयो वियो आहे। फज़ल रहमान छा राज़ी थींदो बेतमादी रिथ जे हवाले सां? न, उहो त ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं पीपल्स पार्टी नवाज़ लीग राज़ी थी था वञनि त पोइ फज़ल रहमान केरु थींदो आहे?
हुनजी अहिड़ी स्ट्रेंथ कान्हे न जो हू वरी पहुचे त मां नथो थियां। फज़ल रहमान जो टारगेट आहे इमरान खे धकणु, जेको बुल मिलंदुसि बुल छॾे, बुल जो पुटु छॾे। पर सर विच में एॾा इख़्तिलाफ़ थिया आहिनि या न न न न इहे ॾिसो, हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, इहे जेके विच में इख़्तिलाफ़ थींदा आहिनि ज़ारा, इहे हिननि जा ज़ाती मफ़ादात आहिनि। पहिरीं ॻाल्हि त जमूरत असांजे नाले में आहे, असां वटि जमूरत नाले में आहे। जेके जमूरत जी ॻाल्हि था कनि न, उनजे पार्टीअ में ई जमूरत कान्हे का। सभु ख़ानदानी फैमिलीज़ लिमिटेड कंपनीज़ आहिनि। जॾहिं हुननि जे पार्टियुनि में जमूरत कान्हे त हुननि खे ॿी कहिड़ी जमूरत मिलंदी आहे, ॿी जमूरत कहिड़ी हुननि खे सस्टेन करे सघे, या कहिड़ी जमूरत हुननि खे सूट कंदी। सो उहा ई साॻी जमूरत जेका हुननि जी पार्टीज़ में, उहा ई साॻी क़िस्म जी जमूरत हुननि खे खपे थी। असां वटि जमूरत तॾहिं कान पलिजी सघी आहे। हिंदुस्तान में ईअं न आहे, हिंदुस्तान में ईअं न आहे। हिंदुस्तान में तव्हां ॾिसो त हीअ किथां आयो, बीजेपी में किथां आहिनि, सभु नवां नवां आया आहिनि, फैमिलीज़ मां न आया आहिनि। यस, कांग्रेस में हिकिड़ी फैमिली जो आहे अञा ताईं, पर पोइ हिते धिकजी आहे। पर कंहिं बि मुल्क में ईअं न आहे। कंहिं बि मुल्क जी ॻाल्हि कयो, उन में बादशाहत में आहे, जिते बादशाह। असां वटि बादशाहत आहे, जमूरियत कान्हे। जी सर, पीटीआई तरफ़ां मुल्क में जलसनि ऐं अवामी राब्ता मुहिम तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवामी राब्ता ऐं जलसनि खे इमरान ख़ान पाण ख़िताब कंदो। मुंहिंजे ख़्याल में ग़लती थो करे। अच्छा, हाँ, पहिरीं परफॉर्म करे ॾेखारे, माण्हुनि में जेको ताव आहे उहो घटिजे, न त पोइ किथे अंडा बि लॻी सघनि था, किथे टमाटा बि लॻी सघनि था, किथे बदतमीज़ी बि थी सघे थी। साल ॾेढ में छा न न न भली हुजे, कुझु आहे जेको खोड़ शयूं आहिनि करण जूं, करण ते केरु अचे न, खोड़ शयूं आहिनि। मां तव्हांखे ऑनेस्टली थो ॿुधायां, मां छो त सरकारी मुलाज़मत कई आहे ऐं मां 3 सूबनि जो तंहिं ज़माने में जेकॾहिं नेशनल हाईवे अथॉरिटी चीफ एग्जीक्यूटिव रहियो आहियां, बलोचिस्तान, सिंध, पंजाब। बिलीव मी, जंहिं वटि पावर आहे न, ही कैन डू वंडर्स। पर थोरो अकुल बि हुजेसि त। खोड़ शयूं आहिनि। हीउ जेको मोटरवेज़ ते, हाईवेज़ ते पैसनि जी धब लॻी पई आहे, इन ते ख़तमु करे ही माठ करे ॿियनि शयुनि खे बि ॾिसनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां हिनखे मोटरवे त चवंदो ई कोन्हे, हैदराबाद कराची खे सवारी कोन्हे, मोटरवे थींदो ई कोन्हे। मोटरवे जी पहिरीं डेफिनेशन आहे त लिमिटेड एक्सेस हाईवे। लिमिटेड एक्सेस आहे कोन, ते उटरूं आहिनि, पेट्रोल पंप आहिनि, मोटरवे त आहे कोन, न सरफेस मोटरवे जहिड़ो आहे। ठीकु, नंबर 1। नंबर 2, अहिड़े मोटरवेज़ खां बहितर न आहे जीअं एक्सप्रेस वे आहे, अहिड़ा एक्सप्रेस वे ठाहियो। मोटरवेज़ थिया पिया एतिरो ख़र्चु कयो। हिंदुस्तान में घणा मोटरवेज़ आहिनि, तव्हां खां वधीक तरक़ी पियो करे। बांग्लादेश में घणा मोटरवेज़ आहिनि जो उहो तरक़ी पियो करे। ॻाल्हि आहे का सम्झ ई कान्हे, का सोच ई कान्हे का। सोच इहा आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो, 14 अगस्त 1947 खां पोइ सोच इहा आहे, जेकॾहिं जंहिंखे मौक़ो मिलियो आहे, उन लियाकत अली ख़ान खे मौक़ो मिलियो त हुनजो मां पंहिंजी कंस्टिट्यूंसी कराची खे ठाहियां, पंहिंजनि माण्हुनि खे स्पॉन्सर कयईं, इंसाफ़ ऐं कानून जूं हदूं लताड़े छॾियईं। वरी जीअं ॿिया आया आहिनि तीअं पंजाब खे नवाज़नि। इस्लामाबाद कैपिटल बिना सोच जे त इहो हिकिड़ी एंड ते ॿी ते हलियो वेंदो, तंहिं खां बहितर आहे त नओं कैपिटल ठाहियूं था त अॻो पोइ डीजी खान वटि ठाहियूं। अहिड़े हिते 2 आहिनि, फोर्ट मनरो आहे, ॿियूं शयूं आहिनि, मथे हिल्स आहिनि, उते ठाहियूं त घटि में घटि सभु माण्हू इज़ीली पहुची सघनि। का बि कंहिं बि अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो अॼु ताईं न कयो आहे। अॼु ताईं जेके फ़ैसिला थिया आहिनि तअसुब मां थिया आहिनि, पंहिंजो पाण जो पेट भरण जे लाइ थिया आहिनि। पाकिस्तान जी सूरत हाल इन जे करे ईअं आहे। पर सर, हिन वक़्तु अवाम जे लाइ सभिनी खां वॾो मसइलो जेको आहे सो महांगाई आहे, ऐं IMF जे तरफ़ां जेके बि शर्तूं आहिनि, उन्हनि जे बुनियाद ते ही महांगाई त अञा वधंदी। त हिन साल ॾेढ में छा परफॉर्म थी सघंदो? ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, घणो कुझु करे सघे थो पाण सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि, पर हुनखे एतिरो टीम ई कान्हे। बदकिस्मती हुनजी, हुनखे टीम कान्हे, पाण में एतिरो पाण में एतिरो कोन्हे इसको। अच्छा, हा, हुन वटि आहे ई कान। ॾिसो न, मां ज़रदारी साहिबु ग्राउंड रियलिटीज़ जो माण्हू आहे, नवाज़ शरीफ़ तॾहिं नंबर सां ग्राउंड, हुन ग्राउंड में कमु कयो अथनि, मिडिल क्लास मां अपर क्लास में हलिया विया। ठीकु, उन्हनि सॼो पाण ॾिठो आहे, तंहिं करे पाण भली एतिरा पढ़ियल न हुजनि, लाइक़ फ़ाइज़ न, पर हुनखे टीम मिलियो वञे। हिनखे हीअ आहे पाण घणो पढ़ियल, तंहिं करे ॿुधे ई कंहिंजी कोन थो। हा, ॿुधे नथो त हुन में छा आहे, तंहिं करे एतमाद आहे त घबराना नहीं है। पंहिंजे टीम वारनि खे बि चए थो घबराना नहीं है, माण्हुनि खे बि चए थो घबराना नहीं है, ऐं होॾां साहु बि थो निकिरे माण्हुनि जो। पॉलिसीज़ आहिनि कोन। जी, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा।